अस्सलाम वालेकुम। सिंधी इन्फो सां गॾु आऊं आहियां अब्दुल क़यूम। दोस्तो तव्हांजी महिरबानी, तव्हां असांजी वीडियोस खे पसंदि कयो ऐं हौसला अफ़ज़ाई कई। तव्हांजा लख थोरा करोड़े कुर्ब तव्हांजी सपोर्ट सां असांजो चैनल मोनिटाइज़ थी वियो आहे। जेकॾहिं तव्हां यूट्यूब ते अचणु चाहियो था, यूट्यूब ते कामयाबी लाइ सभ खां ज़रूरी आहे सब्र। असां तक़रीबन 10 महीना वेट कयो आहे, वीडियोस ॾिनियूं आहिनि, तॾहिं वॉच टाइम पूरो थियो आहे। असांजी सिंध में मौसीक़ी ऐं कॉमेडी चैनल जल्दी कामयाबु थी वेंदो आहे। सिंध में इन चीज़ खे माण्हू घणो था ॾिसनि, पर असां हिकु नओं तजुर्बो कयो। मालूमाती वीडियोज़ सिंधी ॿोली में ॾिनियूं आहिनि, जंहिंखे बि सिंध मां सुठी मोट मिली। 1 साल अंदरि चैनल मोनिटाइज़ बि थी वियो आहे ऐं 5000 खां मथे सब्सक्राइबर बि थी विया आहिनि। जेको सिंधी यूट्यूब ते अचणु चाहींदो आहे, उन्हनि लाइ हिन चैनल ते यूट्यूब जे हवाले सां कुझु टिप्स ऐं ट्रिक्स ॾिनियूं वेंदियूं। हिन चैनल ते मां कुझु ग़लतियूं बि कयूं आहिनि। पंहिंजी ग़लती जे करे असांजे चैनल ते हिकु स्ट्राइक बि अची वई, जंहिं सबबु यूट्यूब हिकु हफ़्तो असां ते वीडियोस अपलोड करण ते पाबंदी हणी छॾी। इन चीज़ मां घणो कुझु सिखियो बि आहे। पंहिंजे तजुर्बे मुताबिक़ अव्हांखे सेखारण जी कोशिशि कंदासीं, जीअं अव्हां अहिड़ियुनि ग़लतियुनि खां बची वञो। असांखे घणनि ई दोस्तनि चयो उर्दू में कमु कयो, तव्हांजो कमु बहितरीनु आहे, तव्हांखे जल्दी कामयाबी मिलंदी। पर मां कमु सिंधी ॿोली में जारी रखियो। इन में असांजी सिंधी ॿोली जी बि कामयाबी आहे। शायदि कुझु न कुझु असांजी वीडियोज़ मां सिंधी लैंग्वेज प्रमोट थी वेंदी। शायदि सिंधी इन्फो सिंध जो पहिरियों इंफॉर्मेटिव मोनिटाइज़ चैनल आहे, मालूमाती चैनल आहे। हिकु दफ़ो ॿीहर तव्हांजी सपोर्ट ऐं हौसला अफ़ज़ाई लाइ महिरबानी। इंशाअल्लाह सिंधी ॿोली में मालूमाती इंफॉर्मेटिव वीडियोज़ जो सिलसिलो जारी रहंदो। चैनल खे सब्सक्राइब कंदा घंटी जे निशान खे ज़रूरु क्लिक कजो। इन सां असांजी हर वीडियो तव्हां ताईं पहुचंदी। मिलंदासीं अगली वीडियो में। अल्लाह हाफ़िज़।